नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टंडोलायर में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचहरी को ठाही वई। तफ़सील गुलाम रसूल नोड़ियो जी रिपोर्ट में। टंडोलायर लॻ ढेंगाणू बौदार में समाजी अॻवान एहसन बौदार पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी माण्हुनि खां सवाइ मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते MP इमदाद पिताफ़ी, GD अॻवान हाजी खैरमहमद खोखर, एहसन बौदार, इरशाद जिस्काणी, ज़ीशान जिस्काणी ऐं ॿियनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त मच कचहरियूं कल्चर जो हिसो आहिनि। अहिड़ियूं कचहरियूं हर ॻोठ में थियणु कल्चर जो हिसो आहे मच कचहरी। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, इहा थियणु खपे ऐं हर ॻोठ हर घर में थियणु खपे। इन सां मोहबतूं प्यार घणनि माण्हुनि सां मुलाक़ात न थी थी, इन बहाने सां मुलाक़ात थी वञे, कचहरी थी वञे। कल्चर असांजो सर्दी जे ॾींहंनि में मच कचहरी वारो हिकिड़ो पुराणो निज़ाम हलंदल आहे ऐं असीं चाहियूं था त इहो नई जनरेशन ताईं बि हलंदो रहे। पंहिंजी सिंधी सकाफ़त आहे, कल्चर आहे, असांजी दिली ख़ुशी थी आहे, संगत असांजी सकाफ़त ते आई आहे ऐं इंशाअल्लाह ताला ईअं कंदा रहंदासीं। यकीनन पाण वटि सिंधी हिकिड़ो कल्चर आहे ऐं पाण वटि इहे रीतूं रिस्मूं ॻोठनि में पंहिंजे राजनि बागनि में इहे मच कचहरियूं जो हूंदियूं आम तौर ते। हाणे उहा शइ ज़ाहिर आहे, लाज़मन आहे, वक़्त सां गॾोगॾु घटिजी पई वञे पई। ऐं इन्हनि मेज़बाननि खे जज़्बो ॾियां जेके इहे घटि स्पेशली दोस्तनि खे घुराए करे इन टाइप जूं इन मच कचहरियूं निज सिंधी कचहरियूं कराइनि। असांजी मच कचहरी कराईंदो आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीन हिकिड़ी रवायत आहे सिंध जी। ऐं इहे जेके घटि माण्हू इन शयुनि खे यादि रखंदा आहिनि त तक़रीबन 2 साल खां असां हिते अचूं पिया। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर सरहदी वारे खे घुरिजे त अहिड़ियूं मच कचहरियूं कोठाए पंहिंजे ॻोठनि में माण्हुनि खे हिक हंधि गॾु थियण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। कैमरामैन बिलावल अरबाब सां गॾु गुलाम रसूल नोड़ियो, आवाज़ TV, टंडोलायर।